बिरादरी जा जेके नंढड़ा मासूम अॼु पढ़िया आहिनि, मैट्रिक में जेको साइंस में तमामु सुठी पोज़ीशन हासिलु कई आहे नी। हिन दौर में ॾिसो के पढ़ियल लिखियल जेको सो तबिको इलाही घटि आहे। छो हे ग़रीब मज़दूर माण्हू आहिनि। हिन जो वाल्स साहब जेको आहे सो मज़दूर आहे। हिन जी अमड़ मशीन हलाए थी, पंहिंजो पोरियो कनि था। इन पोरीअ सां हिननि जेको पंहिंजा बच्चा पढ़ाइनि, इहे तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। अॼु असां हिननि जे घर आया आहियूं, हिन सां ॻाल्हि ॿोल्हि कई, हिननि खां हाल वरितोसीं त हे चवनि था त असां इंतिहाई ग़रीब आहियूं। पढ़ाई त असां मैट्रिक कई आहे, पर मज़ीद जेको अॻियां असीं पढ़ाए नथा सघूं। सो आऊं हिकु समाजी अॻुवान हुअण जे नाते, हिकु साफ़ी हुअण जे नाते, ऐं हिते वस वारा जेके मली जा मुंतख़ब नुमाइंदा आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे अंदरि जिथे स्कॉलरशिप जा फंड रखिया वञनि था, ऐं सम्झां थो त उहे जेकॾहिं हिननि ग़रीब माण्हुनि ते ख़र्च न थिया त इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं उन्हनि सभिनी खे जेको दावत थो ॾियां त अचो हिन ॻोठ में ऐं हिननि जे घर अचो, हिननि जे तॾो अची ॾिसो त हिन कहिड़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई हिन पंहिंजा बच्चा पाढ़िया आहिनि ऐं हिननि खे जेको स्कॉलरशिप ॾेई हिन जी जेको मुस्तक़बिल संवारीनि।